घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त घोटकी जे सीनियर सहाफ़ी जीवत राम आर मंगलाणी जी टीं वरसी जे सिलसिले में शानदार तकरीब प्रेस क्लब घोटकी में थी गुज़री, जंहिंजी सदारत नाले वारे तालीमी माहिर अदीब ऐं शाइर सैयद तुराब अली शाह कई। ख़ासि महिमान मुखी केकाराम हो। एज़ाज़ी महिमाननि में हाजी रमज़ान चन्नू, रऊफ़ पारस दायो, लालो असदुल्ला पठान ऐं मनोज कुमार हुआ। प्रोग्राम जी कंपेयरिंग अयाज़ लतीफ़ दायो कई। इन मौक़े ते सैयद तुराब अली शाह, मुखी केकाराम, रऊफ़ पारस दायो, हाजी रमज़ान चन्नू, ज़फ़र सिद्दीकी साईं ॾिने, अब्बासी मुश्ताक, शाही लेगारी, मनोज कुमार, अब्दुल हई भुट्टो, अली हसन महर, गज़मफर बुखारी, फरमान सुमरो, अलावरायो बोजदार, प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो, शबीर अरबाणी, उस्ताद सैयद जमाल शाह, पिन्याराम होतवाणी, मज़हर अहमद सिद्दीकी, नदीम मलण ऐं ॿियनि ख़िताब कंदे जीवत राम खे शानदार भेटा पेश कई ऐं चयो त तारीख़ साज़ शख़्सियतूं जिस्मानी तौर ते धार थी वेंदियूं आहिनि, पर इन्हनि जो नालो सदाईं रोशन रहंदो आहे। जीवत राम घोटकी जे सहाफ़त जो मुक्तब हुयो, जितां केतिरनि ई सहाफ़ियुनि तरबियत हासिल कई। इन्हनि चयो त जीवत राम घण रुखी शख़्सियत हो। इन जी सहाफ़ती, सियासी, समाजी, ज़ाती ऐं हर पहलू ते लिखण जी ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। हू मोहबती किरदार हो जंहिं पंहिंजे दौर में सहाफ़ी बिरादरी जे लाइ तमामु वॾी जाखोड़ कई। हू हिमतुनि जो हमालिया जबल हो ऐं समाज जे अंदरि अहिड़नि माण्हुनि जे मशल खे खणी हलण सां ई मंज़िल ते पहुची सघिजे थो। इन्हनि चयो त हिन वक़्तु जीवत राम जेको तख़लीक़ी पूरो कयो, इन खे मंज़र आम ते आणण जी ज़रूरत आहे। जीवत राम जे फ़र्ज़ंद मनोज कुमार ऐलान कयो त ईंदड़ जून में बाबा जी सालगिरह जे मौक़े ते संदसि किताब शाया कराए मंज़र आम ते आंदो वेंदो। संदसि अहिड़े फ़ैसिले जी साराह कई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।